जी नाज़रीन, हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं श्यामा जी वर्कर पपन सूमरे जे घर में असां मौजूदु आहियूं। कुझु ॾींहं पहिरियों पपन सूमरे जी हिकु वीडियो वायरल थी, जेको गलीअ में पाणी बीठो हो ज़्यादा ऐं उनजे घर में पाणी हुयो, सॼो पाणीअ में मटीरियल उनजो बुॾी रहियो हुयो। अपील कई आला अहवाननि ताईं तव्हां मूंखे पंहिंजी घिटी ठहिराए ॾिनी वञे, त उन घिटीअ में कमु बि हली रहियो आहे ऐं असां पपन सूमरे सां मौजूदु आहियूं। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल्हि कयूं, त हुन खां पुछूं त इहो जेको कमु हली रहियो आहे उहो केरु कराए रहियो आहे। उन ॾींहुं जमील साधन खे अपील कई त मुंहिंजो घर ॿुॾे थो, पर कोई बि हिन वक़्त ताईं न आयो। एतिरो पाणी थी वियो, मुंहिंजे घर में अंदरि काए पियो आहे पाणी। जमील सूमरे खे मां अपील कई, पर हिन ताईं को बि माण्हू न आयो। हे मूंसां हासिल आहे, हे मुकमल मुंहिंजो घर तबाह थी वियो आहे। सॼो मुंहिंजे घर में पाणी बीठो, कमरनि में अंदरि पाणी बीठो आहे। मां लारकाणे में PS 11 ते जमील सूमरो खे अपील कई त मुंहिंजे घर में पाणी बीठो आहे, पर जमील सूमरो साहब जी एतिरी। अस्सलाम वालेकुम। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मां सगारो न्यूज़ वारनि जो निहायत शुक्रगुज़ार आहियां जो मुंहिंजी दाह वरनायो ऐं मुंहिंजी दाह ॿुधी करे अॼु मुंहिंजे ग़रीब खाने ते आया। मुंहिंजा प्यारा भाउ, असांजे हिन यूनियन काउंसिल नंबर 10 में तक़रीबन मुकमिल घिटियूं अहिड़ियूं आहिनि। मां हज़ारे घर ॾेखारण जे लाइ तयारु आहियां जंहिंजे घर में गोॾे जेतिरो पाणी आहे। मां हिकु दफ़ो न तक़रीबन 1000 चकर जेको असांजो हिन चूंडियल नुमाइंदो आहे, मां हुन बार बार फुटेजिस व्हाट्सअप कंदो हुयुमि ऐं ख़ुदि मिलियो मां भाउ मूंसां हशर आहे, महिरबानी करे कुझु त खड़तेल कढो। हालांकि ख़ुदि मां डिप्टी मेयर साहिब सां मिलियुमि त महिरबानी करे मुंहिंजी घिटी ठहाराइजो, या घिटी ठहाराए नथा ॾियो त स्वीपर मोकिलियो त मां सफ़ाई त करायां। लेकिन हुन सिर्फ़ु हाओ जी हा कई, बाक़ी कमु निल पटा निल हुयो। मां सफ़ा मजबूर थी करे वीडियो वायरल कयुमि त को न को मुंहिंजो दाह ॿुधंदो ऐं मां रोई करे इल्तिजा कयुमि बिलावल भुट्टो ज़रदारी खे बि ऐं लारकाणे जे चूंडियल नुमाइंदे जेको PS ते मतिलबु बीठो आहे जमील सूमरो साहिब खे बि ऐं लारकाणे जे नाअहल मेयर खे बि गुज़ारिश कयुमि त महिरबानी करे मां ॿुधां थो मुंहिंजे घर में पाणी बीठो आहे, महिरबानी करे मुंहिंजे घर में पाणी बीठो आहे, ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी स्वीपर मोकिलियो। ऐं एतिरो मुंहिंजो वीडियो वायरल थी वियो जो पूरी दुनिया तक़रीबन मुंहिंजो वीडियो ॾिठो, पर शायदि मेयर लारकाणे खे ऐं जेको PS जो नुमाइंदो आहे उनखे ऐं बिलावल भुट्टे ताईं मुंहिंजो आवाज़ु न पहुतो ऐं मीडिया ताईं आवाज़ु पहुतो जेके आया। मां सलाम पेश थो कयां शहीद इस्लाम अल्लामा नासिर ख़ालिद महमूद, शहीद इस्लाम जे फर्ज़ंद अल्लामा नासिर ख़ालिद महमूद सूमरो खे जंहिं नोटिस वरितो ऐं मूंखे कॉल करे चयो त तव्हांजो घिटी ठहारायो, ऐं मां हुनजो शुक्रगुज़ार आहियां जंहिं मूंखे घिटी हुननि ठहाराए ॾिनी। तव्हां सां पीपल्स पार्टीअ जे कंहिं चूंडियल नुमाइंदे राब्तो न कयो आहे? कंहिं बि राब्तो न कयो आहे भाउ, कंहिं बि राब्तो मूंसां न कयो आहे। कंहिं मां फ़ोन करे बि न पुछो, UC नाज़िम बि फ़ोन करे न पुछो। ऐं मां बिलख़ुसूस बिलावल भुट्टो ज़रदारी खे चवणु घुरां थो त ख़ुदा जे वास्ते जेको तुंहिंजो ख़ैर मोहम्मद चेक न आयल आहे इहो बिल्कुलु लारकाणे में नाअहल थी चुको आहे, सिर्फ़ु कबूतर वांगुरु टां करे पियो, को बि कमु नथो करे। मां गुज़ारिश थो कयां बिलावल भुट्टो साहिब खे त इन कबूतर जहिड़े जेको टां करे थो उनखे हटायो वञे, लारकाणे में बचायो वञे, महिरबानी। जी नाज़रीन, तव्हां समाजी वर्कर पपन सूमरे जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुनजो इहो चवणु हुयो त मां गवर्नमेंट खां अपील कयां थो त मुंहिंजी मदद कई वञे ऐं मूंखे घर ठाराए ॾिनो वञे ऐं घिटियूं ठाराए ॾिनियूं वञनि। मां हुनजो इहो बि चवणो हो त मां निहायत ई शुक्रगुज़ार आहियां शहीद ख़ालिद महमूद सूमरे जे फर्ज़ंद नासिर महमूद जो, जंहिं मूंखे घिटी जो कमु कराए ॾिनो आहे। ऐं हुनजो इहो बि चवणो हो त लारकाणे जो जेको मेयर आहे ख़ैर मोहम्मद शेख, उहो मुकमल तौर ते नाकाम थी चुको आहे। अगरि जेकॾहिं मुंहिंजे बचनि खे को नुक़सानु पहुचे थो या जॻह मुंहिंजी किरे थी पई त उन जी ज़िम्मेवार जेको आहे सो लारकाणे जो मेयर हूंदो ऐं पीपल्स पार्टी जी